Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध हाई कोर्ट एरसा जे पानी मौजूद होने बाबत जारी कल सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत का 8 अप्रैल ताईं तफ़सीली जवाब तलब। जस्टिस फैसल कमाल ऐं जस्टिस जवाद एस दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। दरख़्वास्तगुज़ार कुर्बान मितलो जे वकील ज़मीर घुमरो चयो त एरसा जी जोड़जक गैर कानूनी आहे। एरसा 25 जनवरी ते चोलिस्तान ऐं थलकनाल जी अदालत लाइ पाणी फराहमी जो सर्टिफिकेट जारी कयो। एरसा में सिंध मां वफ़ाक़ी मेंबर जी मुक़ररी नाहे कई वई। जारी कल सर्टिफिकेट ते केनालनि जो कमु रोकियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत पारां तफ़सीली जवाब जमा कराइण लाइ अदालत खां मोहलत तलब। अदालत एरसा जे पाणी मौजूद हुअण बाबति जारी कयल सर्टिफिकेट ते स्टे ऑर्डर जारी कंदे 8 अप्रैल ताईं तफ़सीली जवाब तलब करे वरितो। बैरिस्टर ज़मीर घुमरो चयो आहे त सिंध हाई कोर्ट केनालनि जी कंस्ट्रक्शन खे रोके छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर बाद हाणे केनालनि जी अदावत न थी सघंदी। बैरिस्टर ज़मीर घुमरो जी प्रेस कॉन्फ्रेंस। बैरिस्टर ज़मीर घुमरो चयो त सिंध जे मेंबर खां सवाइ गैरकानूनी तौर वफ़ाक़ पंजाब जो मेंबर वठी फ़ैसिलो कयो। सिंध हाई कोर्ट एरसा जे मौजूदा मेंबर खे बि नोटिस जारी कयो आहे। सिंध जे आपाशी वज़ीर जाम खान छोरो सिंध हाई कोर्ट जे तकरारी केनालनि ऐं एरसा जे सर्टिफिकेट ते अमल दरामद रोकण वारे फ़ैसिले खे तारीख़ी फ़ैसिलो करार ॾेई छॾियो। जारी कयल बयान में जाम खान छोरो चयो त सिंध हुकूमत जो वफ़ाक़ ॾाढो केस हो त एरसा में मेंबर सिंध जो मुक़रर हुअणु घुरिजे, उहो अॼु साबित थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खे ज़हीर हैदर शाह जी मुक़ररी लाइ ख़त लिखियो हो। उन ते वफ़ाक़ अमल दरामद करे नोटिफिकेशन जारी करे वफ़ाक़ी मेंबर जी सहीअ सां जारी कयल केनाल जे सर्टिफिकेट खे रद्द करे मनसूबो ख़तमु कयो वञे। सिंध मां एरसा मेंबर जी मुक़ररी न थियण ख़िलाफ़ तोहिनी अदालत जी दरख़्वास्त ते पाणी ऐं एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी। 7 मई ते पेश थियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में जस्टिस करीम खान आगा ऐं जस्टिस अदनान करीम मेमुन जी सरबराही में डिवीज़न बेंच ॿुधणी हलाई। बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं बैरिस्टर फैज़ान मेमुन अदालत आॾो पेश थिया, दलील ॾिना। अदालत पाणी वारी वज़ारत जे सेक्रेटरी सैद अली मुर्ज़ा ऐं सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट इनामुल्लाह दारिजो खे नोटिस जारी कंदे 7 मई ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो। बैरिस्टर ज़मीर घुमरो चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सूबे मां एरसा जो मेंबर मुक़ररु न कयो आहे। सिंध हाई कोर्ट जे 12 मई 2017 वारे फ़ैसिले जी भञकड़ी कई वई आहे। कानून मूजिबि एरसा में वफ़ाक़ी मेंबर सिंध मां हुजणु घुरिजे। असांजो साहु सिंधु ते धारो, सिंधु ते धारो, सिंधु ते धारो, सिंधु ते धारो। बुख्यो ऐं थी उनजो मरबो फसल गाह कीअं थींदा ज़ुल्म ज़बरदस्ती हेॾी इन ते ठाह कीअं थींदा सभई सिंधु ते धारो, सिंधु ते धारो, सिंधु ते धारो, सिंधु ते दरिया ते धारो, दरिया ते धारो। चवां थो हाल छा थींदो असांजो साहु सिंधूअ में सिंधु ते धारो, सिंधु ते धारो। तकरारी केनालनि ख़िलाफ़ इंग्रेज शहर में शटरबंद हड़ताल। समन सरकार बाईपास खां शादी सिमाल वाह ताईं रैली। सियासी समाजी अॻुवाणनि आबादकारनि वापारियुनि ऐं शागिर्दनि जी वॾे अंग में शिरकत। केनाल नामंज़ूर जा नारा। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां केनाल सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश आहे। सिंध में अॻे ई पाणी खोट आहे। इंडस डेल्टा तबाह थी वई आहे। समुंड लख एकड़ ज़मीन गॾकाए वियो आहे। सिंध खे हिसे जो पाणी ॾेई तकरारी केनाल रिथा रद्द करण जो मुतालबो। सिंधु दरिया ते केनालनि जी अदावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज शाहपुर झानिया में रैली कढी। क़ौमी शहरा ते धरणो। SVP सरबराह सैद ज़ैन शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। सिंधु असांजो जियापो आहे। केनाल समूरा नामंज़ूर। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा नारा। पखो सिंधड़ी ऐं कैठी बंदर में दरिया ते धाड़े ख़िलाफ़ मुज़ाहिरा। अॻुवाणनि चयो आहे त सिंधु दरिया ते नवां केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। जेसीं ताईं केनाल रिथा रद्द थियण जो नोटिफिकेशन जारी न थींदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। मलिर में स्टील मिल्स जे पुरैतन जो मुतालबनि जी मंज़ता लाइ धरणो जारी। मुज़ाहिरीन बिन कासिम रेलवे स्टेशन ते मिलत एक्सप्रेस खे रोके वरितो। जबरी बरतरफ़ ने रिटायर्ड पुरैतन जूं रहतूं अदा न करणु। गैस पाणी तालीम ऐं सिहत जूं सहूलियतूं ख़तमु करण ख़िलाफ़ मुलाज़िमनि जो स्टील मिल्स टाउन खां क़ौमी शहरा ताईं लॉन्ग मार्च। धरणे में शरीक हिकु मुलाज़िम सलीम ख़ुश्क दिलि जो दौरो पवण सबबि फ़ौत। मुलाज़िमनि जो चवणु आहे त स्टील मिल खे मुकमिल तौर ते गैस बंदि करे तालो हयो वियो आहे। हज़ारे पुरैतन खे जबरी बरतरफ़ कयो वियो। आपघात करण ते मजबूर आहियूं। जाइज़ मुतालबा मञिया वञनि। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 9 ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिबि टकवारा वारे इलाइक़े में
ॻुझ इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी ॾेवट दौरान इंतहाई गुरबल ख़ारजी दहशतगर्द सरबराह शीरीन समेत 9 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ख़ारजी दहशतगर्द सरबराह शीरीन दहशतगर्द कार्रवाइन में कैप्टन हसनैन अख्तर शहीद जे शहादत में मुलवसो। ISPR जो चवणु आहे त इलाइक़े में सर्च ऐं क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म। ऐं हैदराबाद सक्कर ऐं मीरपुर ख़ास में 9 ऐं 10 जा इम्तिहान। कापी जी धुम मतल। मुख़्तलिफ़ सेंटर्स ते इंतज़ाम अणपूरा। पेपर वक़्त खां अॻु आउट। उम्मीदवार मोबाइल फ़ोन ज़रिए कापी कंदा रहिया। मीरपुर ख़ास में फर्नीचर जी खोट सबबि शागिर्दनि पट ते वेही पेपर ॾिनो।